सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन करे जिंदगी में असांखे कंहिंजी गिला न करनी पर असांखे चङाइयूं खणणी। सचे साईं चयो गिला खे दॿाए छॾियो, गिला कयो ई न। जेकॾहिं असां गिला खे ग़लति चीज़ खे उछालींदासीं न त ग़लति चीज़ थींदी न। ऐं आम तौर असां इंसान वॾे में वॾी ग़लती इहा कंदा आहियूं, असां ग़लति चीज़ खे उछालींदा आहियूं ऐं चङी चीज़ खे दॿाए छॾींदा आहियूं, चङी चीज़ कंहिंजी ज़ाहिरी न कंदा आहियूं। असांखे कंहिंजूं नेकियूं ऐं चङाइयूं यादि न हूंदियूं आहिनि, लेकिन असांखे थोरी ॿुधल मंदाई सदाई यादि हूंदी आहे। असां पंहिंजे दिमाग़ खे, पंहिंजी खोपड़ी खे डस्टबिन बनाए छॾियो आहे। असांजो दिमाग़ डस्टबिन थी वियो आहे जंहिंमें छड़ियूं गिलायूं भरियलु, ग़लति ॻाल्हियूं भरियलु। लेकिन असां जेको एतिरियूं चङाइयूं कंदा आहियूं, चङाइयूं ॿुधंदा आहियूं, चङनि सां रहंदा आहियूं, छा दुनिया ख़राबु थोरी आहे? दुनिया घणी चङी आहे, असांखे घणियूं चङियूं चीज़ूं मिलंदियूं आहिनि। ग़लति चीज़ असांखे काई काई मिलंदी आहे। असां सभु वेठा आहियूं, पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं। असां प्यार मोहबत सां, भाईचारे सां पाण में केतिरो हिक ॿिए सां हलंदा, लेकिन झगड़ो त कोई सालनि में हिकु दफ़ो बि मुश्किल सां थियो हूंदो। चङा लफ़्ज़, प्यार वारा लफ़्ज़ असां केतिरा कंदा आहियूं, ग़लति लफ़्ज़ असां कॾहिं कॾहिं हिक ॿिए खे कोई चयो हूंदोसीं, क्रोध कयो हूंदोसीं। तंहिंजे करे असां आहियूं सभु चङा, पर असांखे थोरी ग़लति ॻाल्हि खे पकड़े करे पंहिंजे जीवन खे ग़लति करे छॾींदा। जेके ॿियनि जूं गिलाऊं, ॿियनि जूं खामियूं, ॿियनि जूं ख़राबियूं जेके उछालींदा आहियूं, उहे पाप असांजे घणा गिला पवंदा आहिनि, पर या नांग असां गले में पवंदा। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन में ॿ चीज़ूं पंहिंजो पाण में बदिलाव आहिनि। हिकु, असां ॻाल्हायूं घटि, ॿुधूं ज़्यादा। जंहिं ॾींहुं असां ॿुधणु शुरू कयोसीं उन ॾींहुं असांजे घर जा 70-80% मसइला सभु ख़तमु थी वेंदा। छाकाणि त हर इंसान पंहिंजी भड़ास कढंदो आहे, ॿियो कुझु बि न हूंदो आहे। जेको अंदरि में ॻाल्हि हुई आहे उहो ॿाहिरि निकिरे, फिर ॿाहिरि निकिरे बसि। ऐं घणियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेका थोरो ॿुधाए करे हलियो वेंदो आहे या हली वेंदी आहे। कंहिंखे मसइलो बि न खपे, अच्छा उनखे हल बि न खपे, उनखे तव्हांजो सामान बि न खपे, घर में तव्हांजो पैसो बि न खपे, सिर्फ़ु तव्हांखे ॿुधो बसि, ॿियो कुझु बि न करो। मर्द ॻाल्हाए औरत ॿुधे, औरत ॻाल्हाए मर्द ॿुधे। या जंहिंजो पाण बि थोरो सो ॿुधी छॾो, थोरो ॿुधी छॾो, सॼी अंदरि जी भड़ास ख़तमु थी वेंदी, सॼियूं ख़राबियूं ख़तमु थी वेंदियूं। असांजो घर हिकिड़ो स्वर्ग हूंदो, असां सभु प्यार ऐं मोहबत सां रहंदासीं। तंहिंजे करे उन मालिक, उन ईश्वर, उन कुदरत असांखे कन ॿ ॾिना आहिनि पर मुंहुं हिकु ॾिनो आहे। त जीअं असां ॿुधूं घणो, ॻाल्हायूं घटि। जे असांखे ॿुधण जी आदत पवंदी, असांजी अकुल ऐं सम्झ ॿुध जी खुलंदी, चङनि जे संग में ईंदासीं। असां ग़लति लफ़्ज़ घणो ॻाल्हाईंदासीं न, चङा लफ़्ज़ चङियूं ॻाल्हियूं करण लाइ त असांखे थोरो कुझु खपंदो आहे, घणो थोरे खपंदो आहे। असांजूं सभु ॻाल्हियूं सम्झ वारियूं, अकुल वारियूं हूंदियूं ऐं असांजो शान, मान ऐं इज़त वधंदी। ऐं जॾहिं असांजूं चङियूं ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं, असां चङा थींदासीं। जेतिरियूं चङियूं ॻाल्हियूं ॿियनि सां कंदासीं, मालिक जी तारीफ़ कंदासीं, चङियूं ॻाल्हियूं कंदासीं, ओतिरा ओतिरा पुञ असांजो पंहिंजो पाण ईंदा वेंदा। छाकाणि जेको असांखे ॿुधी करे कंहिंसां कोई चङाई कंदो, जेतिरो फल चङाई वारे खे मिलंदो ओतिरो फल असांखे ईंदो। छाकाणि त असांजी ॻाल्हि ॿुधी करे हिमत ॾिनी आहे, उन सां चङाई कई आहे, बहितरी कई आहे। ऐं जेकॾहिं असां ग़लति ॻाल्हाईंदासीं, घणो ॻाल्हाईंदासीं, त पोइ जंहिं पाप कयो आहे जेतिरो उछालींदासीं, जेको पाप उनजे गले में हूंदो, कई गुना पाप असां पंहिंजे गले में पाए छॾींदा आहियूं। हिकु जी ॻाल्हि असां 50 ताईं ॿुधाए छॾींदा आहियूं, 50 पाप असां करे वेंदा आहियूं। करण वारे हिकु पाप कयो, लेकिन असां 50 करे छॾियासीं, कंहिंखे ॿुधाए पंहिंजो पाण खे पूरो करे छॾियोसीं। तंहिंजे करे सत्संग जो मक़सदु आहे असां थोरो पंहिंजो पाण खे सम्झ सां हलायूं, बहितरी सां हलायूं। ऐं असां सभु इंसान बहितरी चाहींदा आहियूं, चङाई चाहींदा आहियूं। असां आहियूं बि घणा चङा, पर थोरो असांखे अणॼाणाई तरफ़ थोरो ग़लती थी वेंदी आहे। असांखे पतो हुजे असांजी गिला सां पाप वधंदा, असांखे कहिड़ी ज़रूरत असां पर नांग पंहिंजी ॻिची में पईंदासीं।
असांखे पतो हुजे कंहिंजी नेकी करण सां असांखे मालिक जी रहमत मिलंदी, असां उन रहमत खे छो न पाईंदासीं। असांखे पतो हुजे 10-15 मिंट ॿुधण सां असांजो घर नर्क मां फिरी करे स्वर्ग थींदो, असां पंहिंजे घर खे स्वर्ग बणाईंदासीं, नर्क छो कंदासीं। असांखे पतो हुजे असांजे अंदर में जेको पाप आहे, गुनाह आहे, अगरि उन सॼे साईं जी तस्वीर रखी करे पंहिंजो 2 दफ़ा दोहराईंदासीं असांजो पाप ई ख़तमु थी वेंदो। असां हमेशह पंहिंजो पाण खे पुण्य आत्मा कंदासीं, पाप आत्मा छो कंदासीं, छो पंहिंजो पाण खे ख़राबु कंदासीं। तंहिंजे करे हूंदी हल्की ॻाल्हि आहे, का वॾी ॻाल्हि हूंदी कोन्हे। सिर्फ़ु थोरो सो पंहिंजो पाण खे चेंज करिणो पवंदो आहे। थोरो पंहिंजो पाण खे बदिलाइण सां पूरी ज़िंदगी बदिलजी वेंदी आहे। थोरो पंहिंजो पाण खे बदिलाइण सां असांजो जीवन बदिलजी वेंदो आहे। थोरो बदिलाइण सां असांजो पूरो भाग ऐं क़िस्मत बदिलजी वेंदी आहे। ऐं असां सभु भागनि भरिया क़िस्मत वारा नसीब वारा थींदा आहियूं ऐं असां सदाई उन मालिक जी रहमत खे पाए हरिया भरिया ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा आहियूं सदाई।